ठुल खां रिपोर्ट कर रहा है। अला रखियो पुले ते रहीमाबाद कॉलोनी में अगवा थियल 14 सालन जी नींगरी पासियाब नथी सघी वारसन पारां आज़ाद अवामी प्रेस क्लब पहुंची एहतजाज किया है। ठुल जे रहीमाबाद कॉलोनी में 14 वरन जी नींगरी अज़ीमा धी बख्तावर हिंदू नारी 2 महीना गुजरण बावजूद मोहम्मद कासिम अब्दुल कादिर अब्दुल फताह अब्दुल जब्बार जे चंबे में आज़ाद नथी सघी है। जंहिं बाद मुगली नींगरी जे अमड़ पंहिंजे माज़ूर पुट सां गॾिजी करे मीडिया अॻियां दाहींदे चयो त मुंहिंजी धीउ 14 मासूमन के जवाबदार हथियार बंदन ज़ोर ते रात जी ऊंदहि में घरां खंभे करे खणी विया आहिनि। जंहिं बाद जवाबदारनि बंदूक जे ज़ोर ते ज़बरदस्ती निकाह कयो, जंहिंजी उमिरि 14 साल आहे। जवाबदार मोहम्मद कासिम बासरनि सां गॾिजी हथियारनि जे ज़ोर ते अगवा करे वञी निकाह विधो आहे। जंहिं बाद वाक़े जी FIR हद जे थाणे ते दाख़िल आहे, पर पुलिस पारां का कार्रवाई अमल में न अची सघी आहे। मजबूर थी करे मां हीअ मासूर ॿार खणी प्रेस क्लब पहुती आहियां। मुंहिंजी नींगरी असीमा खे धाड़ियलनि जे चंबे मां आज़ाद करायो वञे। हुननि DIG लाड़काणो SSP जैकमाबाद का मुतालबो कयो त मुंहिंजी धीउ असीमा खे धाड़ियलनि जे चंबे मां बाज़ियाब करायो वञे ऐं सहूलतकारनि ख़िलाफ़ सख़्त कार्रवाई करे कानून जे कटहरे में आंदो वञे।